पूरी दुनिया में मशहूरी माणींदड़ मीरपुर ख़ास जो सिंधड़ी अंब हिन साल 16 एक्सपोर्ट क्वालिटी जे अंबनि जूं जिन्सूं कोरोना वबा ऐं लॉकडाउन सबबि मक़ामी मार्केट में सस्ते अघनि ते विकिरो थी रहियूं आहिनि। आलमी वबा जिते दुनिया जी मैशत खे हाकारी नुक़सान ॾिनो आहे, उते सिंध जे हिन फ्रूटनि जे सरदार सिंधड़ी अंब जे बाग़नि जा मालिकनि खां वठी मज़दूर तबिके ऐं एक्सपोर्ट कंदड़नि खे नुक़सान पहुचायो आहे। शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो हाल हिन साल मैंगो फेस्टिवल न लॻण सबबि उजड़ियल मंज़र पेश करे रहियो आहे। हींअर असांजो अंब जेको आहे सभु हिते ख़राब थी वियो आहे। ठीकु आहे, ॿी ॻाल्हि त हीअ लॉकडाउन जे करे ॿाहिरि असांजो अंब वञे ई नथो। हिन असांखे जाम नुक़सानु पुॼायो आहे। तॾहिं असांजी वेंदी 1500 रुपया पेटी, हींअर वञे थी 500 रुपया। हींअर घर जो पैसो ॾेई तॾहिं बि पूरे कोन था कयूं। हिन लॉकडाउन जी वजह सां असांखे नुक़सानु रसियो आहे ऐं अॻे असांजी पेटियूं वेंदियूं हुयूं, ॿाहिरि मुल्क वेंदियूं हुयूं। हाणे छा आहे त लॉकडाउन जी वजह सां गाॾियूं बंदि थी वियूं आहिनि। जेको ग्राहक अचे थो चए थो बाबा 400 रुपया ॾींदो, असांजी 400 में असांजो छा गुज़ारो हलंदो। हिकिड़ो महांगाई आहे जो असां केॾा वञूं, हिकिड़ो त उहो लॻो कोन आहे, महांगो पेंशन कोन लॻो आहे, इन वजह सां असांजो अंब कोन हलियो आहे। पेटी वेंदी असांजी 1000-1500 वारी, हींअर वञे पई असांजी पेटी 400-500 ताईं वञे पई। वो छो भला? ॿाहिरि मुल्क वेंदो माल हाणे वञे कोन पियो, हिते ई पियो आहे। असां वटि जिन्सूं चोसोप आहे, सोनारो आहे, लंगड़ो आहे, सिंधड़ी आहे। अंबनि जे बाग़नि जे मालिकनि ऐं बाग़नि जा ठीका खणंदड़ वफ़ाक़ी तौड़े सूबाई हुकूमत खां मुतालबो कयो आहे त लॉकडाउन सबबि अंबनि जे कारोबार में थींदड़ नुक़सान में हिननि जी मदद ऐं सहकार कई वञे। हाशिम शर, अवामी आवाज़ टीवी, मीरपुर ख़ास। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।